अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तों, सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हो जे दौरे ख़िलाफ़त में तमामु घणा फ़ितना निकिता ऐं उन्हनि फ़ितननि मां हिकु वॾो फ़ितनो हो इर्तिदाद जो फ़ितनो, यानी मक्के मदीने ऐं ताइफ़ खे छॾे करे तक़रीबन हर इलाइक़े ऐं हर क़बीले ईमान छॾे ॾिनो, इस्लाम खां फिरी विया हुआ, मुर्तद थी विया हुआ। त इन फ़ितने खे ख़त्म करण जे लाइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हो बुनियादी तौर ते 2 क़दम खयां। हिकु क़दम त ही हो त इन्हनि क़बीलनि ॾांहुं इत्माम हुज्जत जे लाइ हिकिड़ो ख़त लिखियो दावत इस्लाम ते मुश्तमिल। जेकॾहिं उहे इहो ख़त पढ़ी करे मुसलमान थी वञनि त ठीकु, न त पोइ ॿियो जेको क़दम हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खयूं उहो हो 11 इस्लामी फ़ौजी लश्कर, यानी हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु इन्हनि क़बीलनि ॾांहुं जेके अरब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हुआ 11 इस्लामी लश्कर रवाना कया ऐं उन्हनि जी जेका कमांड हुई, उन्हनि जा जेके सिपा सालार हुआ उहे बि बहितरीन सहाबाए किराम अलैहिम रिदवान हुआ। त दोस्तो, छा तव्हां ॼाण चाहींदा त सवली सिंधी ॿोली में उन ख़त जो मतन छा हो, यानी उहो ख़त जेको इन्हनि इलाइक़नि ॾांहुं मोकिलियो वियो उन ख़त में लिखियलु छा हो, ऐं छा तव्हां ॼाण चाहींदा त सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु इन इर्तिदाद जे फ़ितने खे केतिरे अरसे में ख़त्म कयो। त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल अॼु पाण इन्हनि ई मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं। पर उनखां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरीं दफ़ा आया आहियो त असां तव्हांखे हिकु गुज़ारिश कंदासीं, उहा अर्ज़ु इहा ई आहे त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वठो। इन जो फ़ाइदो तव्हांखे इहो थींदो त अहिड़ियूं मालूमाती इस्लामी तारीख़ी वीडियोज़ तव्हांखे सवली सिंधी ॿोली में ॾिसण खां मिलंदियूं रहंदियूं। दुरूद पाक पढ़ी वठो, सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। दोस्तों, ही सलाहुद्दीन अयूबी सीरीज़ जो 45 लेक्चर आहे ऐं पाण ॻाल्हि पे कई त हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु कहिड़ा 2 अहम क़दम खयां इन इर्तिदाद जे फ़ितने खे ख़त्म करण जे लाइ। हिकिड़ो त जेको क़दम हो उहो इहो हो त उन्हनि ॾांहुं हिकिड़ो ख़त लिखियो वियो। हाणे उन ख़त में छा आहे, असां उन ख़त मुकमल ख़त खे सवली सिंधी ॿोली में तर्जुमो कयो आहे ऐं तव्हांजे अॻियां पढ़ी था ॿुधायूं, पोइ इंशाअल्लाह पाण ॻाल्हि खे अॻियां था वधायूं। पर उनखां पहिरीं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त असां जेको इहो ख़त आहे उहो खयों किथां आहे। असां इहो ख़त जेको आहे तर्जुमो कयो आहे दावत इस्लामी जो जेको इदारो आहे मकतबतुल मदीना, उन्हनि हिकिड़ी किताब शाया कई आहे शान सिद्दीक़ अकबर। तो शान सिद्दीक़ अकबर जेका किताब आहे उहा 700 सफ़हात खां वधीक वॾी किताब आहे ऐं उन में तक़रीबन 500 किताबुनि जा हवाला आहिनि। तो तमामु घणी अहम किताब आहे। सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी सीरत जे हवाले सां जेको आहे सो उन जे हर गोशे ते तमामु घणी उन में बहस कयल आहे। असां उतां खां कईं, जेकर तव्हां उन किताब खे पढ़णु चाहियो त गूगल ते तव्हां लिखी सघो था शान सिद्दीक़ अकबर, पोइ तव्हां उते वेबसाइट अची वेंदी दावत इस्लामी जी www.dawatislami.net। उतां खां तव्हां जेको आहे सो इनखे फ्री डाउनलोड करे सघो था। हाणे अचो त पाण उन ख़त खे पढ़ी था वठूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़लीफ़ा अबू बकर जी तरफ़ खां हर उन शख़्स जंहिं वटि हीउ ख़त पहुचे, भले उहो इस्लाम ते क़ाइमु हुजे या इस्लाम तां फिरी वियो हुजे, खे मालूम हुजणु घुरिजे त अल्लाह अज़्ज़ व जल हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सचो नबी बणाए करे मोकिलियो, जेको ख़ुशख़बरी ॾींदड़ ऐं ॾेॼारींदड़ ऐं ख़ुदा जे हुकुम सां माण्हुनि खे ख़ुदा जी तरफ़ सॾण वारा ऐं हिदायत जा सिराज मुनीर आहिनि। जेको शख़्स दावत इस्लाम के क़बूल करे थो, अल्लाह अज़्ज़ व जल उनके हिदायत दे थो ऐं कामयाबी जे सिधे रस्ते ते हलाए छॾे थो, ऐं जेको इनकार करे थो ऐं अल्लाह अज़्ज़ व जल जे हुकुम सां उन ॾांहुं जिहाद जे ज़रिए फर्मा बरदारी लाइ रुजू कयो वञे थो। अहकाम इलाही नाफ़िज़ करणु, मुसलमाननि खे नसीहत करणु ऐं पंहिंजे तबलीगी फ़र्ज़नि खे बख़ूबी सर अंजाम ॾियण खां पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन दुनिया मां तशरीफ़ खणी विया। अल्लाह अज़्ज़ व जल इन जी ख़बर क़ुरान मजीद में पहिरीं ई ॾेई छॾी हुई, इन्नका मय्यितुन व इन्नहुम मय्यितून, पारो 23 सूरह ज़ुमर आयत नंबर 3। तर्जुमो, बेशक तव्हांखे
इंतकाल फरमाइणो आहे ऐं उन्हनि खे पिणु मरणो आहे। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसुल अफ़ा इन मात औ क़ुतिला इंक़लबतुम अला अअक़ाबिकुम व मन यन्क़लिब अला अक़िबैहि फ़लन यदुर्रल्लाह शैआ व सयजज़िल्लाहु शाकिरीन। पारो चौथों सूरह आले इमरान आयत 144। तर्जमो ऐं मुहम्मद त हिकु रसूल आहिनि, उन्हनि खां पहिरीं ॿिया रसूल गुज़री चुका, त छा अगरि उहे इंतकाल करे वञनि या शहीद थी वञनि त तव्हां उबते पेर फिरी वेंदो? ऐं जेको उबते पेर फिरंदो अल्लाह जो कुझु नुक़सान न कंदो ऐं अन क़रीब अल्लाह शुक्र करण वारनि खे सिलो ॾींदो। लिहाज़ा जेको शख़्स मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पूॼींदो हो चङी तरह ॿुधी वठे त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतकाल फरमाए विया आहिनि, ऐं जेको ख़ुदाए वहदहू ला शरीक लहू जी इबादत कंदो हो उहो बि ॿुधी वठे त अल्लाह अज़्ज़ व जल ज़िंदा ऐं क़ाइमु आहे, न उहो फ़ौत थींदो ऐं न ई उनखे निंड ऐं ऊंघ अची सघे थी। हू पंहिंजी हुकुम जी हिफ़ाज़त कंदो आहे ऐं पंहिंजी जमायत जे ज़रिए पंहिंजे दुश्मननि खां बदिलो वठंदो आहे। आऊं तव्हांखे ख़ुदा अज़्ज़ व जल खां डिॼणु, अल्लाह अज़्ज़ व जल जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आंदल नूर ऐं ख़ुदा जी रहमत मां हिसो वठणु, इस्लाम जी हिदायत इख़्तियार करणु ऐं दीन इलाही जी मज़बूत रस्सी खे पकड़ण जी वसियत कयां थो। जंहिंखे अल्लाह अज़्ज़ व जल हिदायत न ॾिनी उहो गुमराह थियो ऐं जंहिंखे उन आफ़ियत न बख़्शी उहो मुसीबत में मुब्तला थियो। जंहिंजी रब अज़्ज़ व जल मदद न करे उहो अकेलो ऐं बेयारो मददगार आहे। इंसान जेसिताईं इस्लाम जो मुनकिर आहे, दुनिया ऐं आख़िरत में उनजो को बि अमल मक़बूल कोन्हे। मूंखे मालूम थियो आहे त अवां मां कुझु माण्हुनि इस्लाम क़बूल करणु ऐं उनजे हुक्मनि जी तामील करण जे बजाए ख़ुदा खां मुंहुं मोड़े जहालत ऐं शैतान जी इताअत जी तरफ़ रुजू कयो आहे। छा तव्हां अलाह खे छॾे शैतान ऐं उनजी ज़ुर्रियत खे दोस्त ठाहियो था जेके तव्हांजा दुश्मन आहिनि? ऐं अल्लाह अज़्ज़ व जल फरमाए थो त शैतान अव्हांजो दुश्मन आहे, बसि उनखे पंहिंजो दुश्मन ठाहियो, छो त उहो पंहिंजे गिरोह खे तव्हांखे दोज़खी बणाइण जे लाइ तयारु कंदो आहे। ऐं तव्हांजी तरफ़ नेकी जी पैरवी करण वारनि मुहाजिरीन ऐं अंसार जे लश्कर खे रवानो कयां थो। मूं उन्हनि खे हुकुम ॾेई छॾियो आहे त इस्लाम जी दावत ॾियण खां बग़ैर कंहिं सां मुक़ाबिलो न कनि। जेके माण्हू इस्लाम जो इक़रार कनि ऐं बुराइनि खां बाज़ रहनि, नेक कमनि जो इनकार न कनि, उन्हनि जी मदद कई वञे ऐं सवाइ इस्लाम जे कुझु क़बूल न कयो वञे। बसि जेको शख़्स ईमान आणे उन जे लाइ बहितरी आहे, वरना उहो अल्लाह अज़्ज़ व जल खे आजिज़ नथो करे सघे। मूं पंहिंजे कासिद खे हुकुम ॾेई छॾियो आहे त मुंहिंजे इन ऐलान खे इन मजमे में पढ़ी करे ॿुधाए छॾे। जॾहिं इस्लामी लश्कर तव्हांजे वेझो पहुचे ऐं उन्हनि जो मुअज़्ज़िन अज़ान ॾिए त तव्हां बि उनजे मुक़ाबले में अज़ान ॾियो। इहा इन ॻाल्हि जी अलामत हूंदी त तव्हां इस्लाम क़बूल करे वरितो आहे, तव्हां ते हमिलो न कयो वेंदो। ऐं अगरि तव्हां अज़ान न ॾिनी त तव्हां खां पुछाणो थींदो ऐं इनकार जी सूरत में तव्हां ते हमिलो कयो वेंदो। त दोस्तो, हीउ पाण सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जो जेको ख़त हो उहो लफ़्ज़ टू लफ़्ज़ इन खे पाण सवली सिंधी ॿोली में ट्रांसलेट करे तव्हांजे अॻियां पेश करे छॾियो आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त असां अहिड़ियूं इस्लामी तारीख़ी वीडियोज़ जेके आहिनि उन्हनि खे सिंधी ॿोली में हिकिड़ो कॉन्टेंट पाण ठाहियूं पिया। हाणे सिंधी ॿोली जा ॾिसण वारा तमामु घटि आहिनि, त जेके बि ॾिसनि पिया असां उन्हनि खे हिकिड़ी अर्ज़ु कंदासीं त हीअ जेका असीं महिनत करियूं पिया इहा तव्हांजे लाइ कयूं पिया। जेकर तव्हां असांजी वीडियोज़ खे लाइक करे वठंदा, तव्हां जेकर सुठा सुठा कमेंट्स करे वठंदा, तव्हांजे असांजे जेको मैसेज आहे उनखे कंहिंखे शेयर कंदा ऐं सब्सक्राइब कंदा त असांखे हौसलो वधंदो ऐं असां अहिड़ियूं वीडियोज़ में वधीक महिनत कंदासीं, तव्हांजे लाइ इहे शयूं ठाहींदा रहंदासीं। त हीअ त हुयो उहो ख़त ऐं इन खां पोइ छा हो, 11 लश्कर हुआ। हाणे पाण उन्हनि 11 लश्करनि जो हिन वीडियो में इन करे ज़िक्र कोन था करे सघूं छो जो 10 मिंटनि खां वधीक जी जेका वीडियो हूंदी आहे यूट्यूब ते उहे माण्हू ॾिसण जे लाइ अव्वल त तयारु कोन थींदा आहिनि। त इंशाअल्लाह अज़्ज़ व जल पाण जेको आहे उहे जेके 11 जेके लश्कर हुआ उन्हनि जी कमांड कहिड़नि 11 अज़ीम सिपा सालरनि कई पे, उन्हनि जो ज़िक्र ऐं पोइ उन्हनि जूं मशहूरु जंगियूं कहिड़ियूं हुयूं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जो ज़िक्र इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं सुभाणे वारी वीडियोज़ में ॻाल्हि करण जी। त चवण जो मक़सदु इहो ई आहे त हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जेका ख़िलाफ़त हुई उहा सिर्फ़ु 27 महीना हुई। 27 महीना माना 28 साल। त 28 सालनि में जेको हिकिड़ो साल लॻो आहे न, उन हिकिड़े साल में जेको मुर्तद आहिनि, इर्तिदाद आहिनि, जेके माण्हू दीन तां फिरी विया आहिनि,
सिर्फ़ु उन्हनि खे सिधो करण जे लाइ पूरो हिकिड़ो साल लॻी थो वञे, ऐं पोइ जेको ॿियो साल आहे उन में पोइ इस्लाम खे ईरान जी तरफ़ ऐं रोम जी तरफ़ पोइ इहे जेको सो तमामु घणो इस्लाम फैलियो आहे। त सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में ॿ वॾा मेन कारनामा अंजाम थिया आहिनि। हिकिड़ो त जेको इंटरनल जेको केओस हो, मतिलबु जेके मुर्तदीन ऐं जेके ज़कात न ॾियण वारा माण्हू, हिकिड़ो त उन्हनि खे सिधो कयो वियो ऐं सॼे इस्लाम में जेको सो स्टेबिलिटी अची वई सॼे अरब में, ऐं पोइ अरब मां इस्लाम ॿाहिरि निकितो आहे। सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दौर में ई ॿाहिरि निकितो आहे। त पाण खे हिननि सभिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हि करणी आहे। चवण जो मक़सदु इहो आहे आख़िर में वरी हिकिड़ी ॻाल्हि त डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब। सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।